प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, मौसमियाती तब्दीलियुनि जो वाज़े असर कराची में क़यामत ख़ेज़ गर्मी पइजी रही है। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मुसलसल कराची में गर्मी पद जो उन में रिकॉर्ड इज़ाफ़ो पियो थिए। अॼु 39 एक्चुअल जो गर्मी पद जो टेम्परेचर हो 39 हो, पर वो महसूस 50 डिग्री जो थी रहियो हो। ऐं जिना हॉस्पिटल जी इंतज़ामिया इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त गर्मी जे करे 10 शख़्स जेके आहिनि उहे फौत थिया आहिनि। ॿिए पासे कराची जे सर्द खाननि में 300 लाशनि जी तस्दीक थी आहे। अञा इहा तस्दीक करणु बाक़ी आहे त छा इहे के लाशूं आयूं आहिनि, इहे के लाश आया आहिनि, इहे गर्मी जे करे, हीट वेव जे करे थिया आहिनि या के ॿिया सबब आहिनि, इहो अञा तस्दीक थियणु बाक़ी आहे। बाक़ी इन ॻाल्हि जी तस्दीक थी आहे त कराची जे सर्द खाननि में 300 लाश गुज़िरियल 3 ॾींहंनि में आया आहिनि। त हिकु प्रॉब्लम जिन में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त जेका मौसमियाती तब्दीली आई आहे उहा न सिर्फ़ु कराची में आहे, न सिर्फ़ु बाक़ी सिंध में आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में, बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि असांखे हीट वेव जी शिदत नज़र अचे पई। लंदन में हिन वक़्तु टेम्परेचर 31 ते पहुतो आहे, जेको हुते हुनखे येलो एमरजेंसी नाफ़िज़ कई वई आहे। असांजे भर वारे मुल्क हिंदुस्तान में दिल्ली ॿरे थो पियो। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां दिल्ली जो टेम्परेचर जेको आहे उहो एक्स्ट्रॉर्डनरी वधी रहियो आहे। हज़ारनि जी तादाद में माण्हू उते मुतासिर थिया आहिनि। राजस्थान में गर्मी तमामु वधी आहे। यूरोप जा केतिरा ई मुल्क आहिनि, उन में बि टेम्परेचर रिकॉर्ड इज़ाफ़ो पियो थिए। त हीअ जेको मौसमियाती तब्दीलियुनि जो ख़तरो आहे उहो असांखे त आहे ई आहे, छाकाणि त असां टीं दुनिया जा माण्हू आहियूं। असांजा रिसोर्स जेके आहिनि उहे महदूद आहिनि ऐं असांजे रिसोर्सिस जो जेको इस्तेमालु आहे उन जो तरीक़ेकार जे में फ़र्क़ु आहे। बल्कि यूरोप जी जॾहिं यूरोप ऐं फस्ट वर्ल्ड जी दुनिया में जॾहिं इन हद ताईं टेम्परेचर वधे थो पियो, पोइ बाक़ी दुनिया इन खे कीअं पई सोचे। ऐं हीउ जेको एॾो वॾो मामिलो आहे, जेको हिन वक़्तु दुनिया जो सभ खां वॾो चैलेंजिंग प्रॉब्लम आहे, उनखे दुनिया फेस कीअं पई करे, दुनिया वटि उनजो हल छा आहे। प्रोग्राम जिन से में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। हुन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नासिर पंवर साहब, पाण माहौलियात जा माहिर आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो यासिर दरिया साहब, उहे पिणु माहौलियात जा माहिर आहिनि, हवा जा माहिर आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मोहम्मद तौहीद साहब, पाण अर्बन प्लानर आहिनि। त शहर कीअं अॾणु घुरिजनि, माहौलियात खे साम्हूं रखी कहिड़ा शहर कीअं अॾणु घुरिजनि, शहरनि जी प्लानिंग कीअं करणु घुरिजे। ऐं असांखे जॉइन कंदो शाहिद मीरानी साहब, पाण टाइम न्यूज़ में पंहिंजी अख़बार जा सीनियर रिपोर्टर आहिनि। साईं नासिर पंवर साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियां त हिकु 3 ॾींहं कराची में गुज़रिया आहिनि, यकीनन अव्हां इन खां वाक़ुफ़ु हूंदव। अहिड़ी गर्मी अव्हांखे पहिरियां हिस्ट्री में नज़र आई त इन हद ताईं गर्मी वञे जो 50 टेम्परेचर महसूसु कयो वञे? हर साल गर्मी जे हवाले सां नवां रिकॉर्ड ठाहिनि पिया। कॾहिं उहो असांजो नवाबशाह हुजे, कॾहिं जलालाबाद हुजे, कॾहिं कराची हुजे। त हिन खां अॻु में बि कराची में तव्हांखे 2015 में हीट वेव जे करे काफ़ी इंसानी जान ऐं जेको गर्मी पद वधे पियो उन में जेको क्लाइमेट चेंज या ग्लोबल वार्मिंग जो जेको सिचुएशन आहे उहो जीअं तव्हां चयो त सॼी दुनिया जेको आहे हुनखे वधी रही आहे। ऐं गुज़िरियल हिन ख़ासि करे चीन में दुनिया जा जेके 4 खंड आहिनि उहे तक़रीबन ॾेई रहिया आहिनि। ऐं तव्हां जेको सऊदी अरब हाजी 13 खां वधीक हाजी जेके पहुची चुका आहिनि। गर्मी जो जेको सिलसिलो आहे उनखे असां ॾिसूं था ख़ासि करे एशिया में, जीअं तव्हां चओ त ग़रीब मुल्कनि में ॿाहिरां एतिरा वसीला कोन्हनि त उनखे साम्हूं ॾेई सघूं, छाकाणि त क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि नथी थी त हिकिड़ा उहे मुल्क आहिनि जेके हिनजो सबबु आहिनि, जो ग्रीन हाउस गैसिस जो अख़राज वधीक आहे। ऐं ग्रीन हाउस गैसिस में जेके 6 तवानाई जा वसीला आहिनि, जंहिंखे फासिल जंहिंमें तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे। ऐं उन मुल्क जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, सनअती मुल्क आहिनि, उन्हनि जो कंट्रीब्यूशन वधीक आहे। ऐं जेके असां जहिड़ा मुल्क आहिनि उहे वरी उन मां मुतासिर थियनि पिया। ऐं पाकिस्तान जो जेको वल्नरेबल या मुतासिर थींदड़ मुल्कनि में जेके टॉप या मुख्य जेके 10 मुल्क आहिनि उन्हनि में शुमारु थिए थो। ऐं वल्नरेबिलिटी जे हवाले सां असां वरी जेको आहे सो टॉप 10 कंट्रीज़ में आहियूं, पर प्रिपरेशन जे हवाले सां वरी असां तमामु घटि जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि में शामिल आहियूं, लीस्ट प्रिपेयर्ड कंट्रीज़ आहियूं क्लाइमेट चेंज जे हवाले सां। इन में ख़ासि तौर ते जेको गर्मी वधे थो त जेके वल्नरेबल ग्रुप्स आहिनि, जेके आबादी जा जेके उहे कमज़ोर तबिका आहिनि, जंहिंमें औरतूं आहिनि, ॿार आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, ऐं ख़ासि करे असांजे पहाड़नि जा इलाइक़ा आहिनि,
उते वधीक जेके हेल्थ जेका आहे मुताबिक़ थिए थी हिन में कार्डियोवेस्कुलर जेके आहिनि उहे बीमारियूं थी सघनि थियूं, तव्हांजा साह जा प्रॉब्लम थी सघनि था, अहिड़े नमूने सां हीट स्ट्रोक जे करे जेके आहिनि कैंसर जी जानियूं लाइ थियनि थियूं। हुन में इहो ई आहे त असांखे एहतियात सां कमु वठिणो पवंदो ऐं जेको हीट आइलैंड जेको इफेक्ट आहे ख़ासि करे शहरनि में, छाकाणि त जेको शहरनि में जेको फितरी तवाज़ुन आहे हुन में असां पंहिंजो बिगाड़ आंदो आहे। जेको तवाज़ुन हो त ग्रीन स्पेस ग्रीन एरियाज़ हुजणु खपनि, वणकारी हुजणु खपे, उहे असां बिल्कुलु वणकारी खां नापे थींदा था वञूं ऐं शहर असांजा कानक्रीट जंगल जी सूरत इख्तियार करे चुका आहिनि ऐं इनजे करे इनजो जेको गर्मी जेकॾहिं टेम्परेचर 40 आहे उनजो असरु 45 ते अचे, जेकॾहिं 45 आहे त उनजो 50 प्लस नज़र अचे। त उन हवाले सां असांखे कमु करणो पवंदो त असांखे ज़मीन जो जेको इस्तेमालु आहे, लैंड यूज़ जेके शहरनि जा प्लान आहिनि उहे ठाहिणा पवंदा ऐं ग्रीन स्पेसिस ऐं ग्रीन एरियाज़ ऐं जेको आहे सो वणकारी जेको आहे उहा वधाइणी पवंदी। अच्छा नासिर पवार साहब, हाणे इहो ॿुधाइजो त जीअं अव्हां ॾाढो तफ़सीली ॿुधायो त ही थिए छा पियो ऐं असांखे थियणु छा, असांखे करणु छा घुरिजे, पर हिकु दफ़ो ॿीहर गर्मी ते अचूं था पिया त हीउ जेको टेम्परेचर आहे, मिसाल अॼु कराची जो 39 एक्चुअल टेम्परेचर जेको 39 डिग्री हो, पर उहो महसूसु 50 जो पियो थिए। पहिरियां छा थींदो, कुझु साल अॻु ताईं बि कराची जो टेम्परेचर 40 क्रॉस करे वियो आहे, 44 45 ताईं बि वेंदो, पर उहो हिकु मखसूस टाइम हूंदो, 10 मिंट 15 मिंट थोरे टाइम लाइ उहो बसि टच करे उन मखसूस टाइम खे मखसूस डिग्री खे वरी पोइ हेठि अची वेंदो। हींअर गर्मी बि वधी आहे ऐं वरी टेम्परेचर जो बि जेको ड्यूरेशन आहे उन में बि इज़ाफ़ो थियो आहे। त इहे हिकु ॿीणी मिसाल, हिकु त गर्मी जो इज़ाफ़ो, ॿियो जेको गर्मी जो टाइम आहे उन में इज़ाफ़ो, इहो अव्हां सम्झो पिया त इहो सॼो जो सॼो माहौलियाती तब्दीलियुनि जे करे थिए पियो ऐं इन जो हल कीअं कढिजे? न, उनजो हल इहो ई आहे त हिकिड़ो त असांजी जेका अदावत थिए थी, जेके कंस्ट्रक्शन थिए थी, जेका उन में अॻे जेके असां वटि जॻहियूं ठहंदियूं या इमारतूं ठहंदियूं उन में हवा जो रोशनीअ जो सां रखियो वेंदो हो। हाणे असां वटि तमामु सोढ़ा घर ठाहिया वञनि ऐं उन में तव्हांखे हर वक़्तु बिजली खपे ऐं बिजली असां वटि आहे कोन ऐं बिजलीअ जो असां वटि बहिरान आहे। तव्हांखे हर वक़्तु इन्हनि जेकी बिल्डिंग्स आहिनि इमारतूं उन्हनि में तव्हां एयर खां सवाइ सर्वाइव नथा करे सघो। असां जेको आहे नेचर खां फितरत खां जेको परे थिया आहियूं उनजी क़ीमत असां अदा कयूं पिया ऐं असां वटि जीअं मूं चयो त जेके असांजा वण हवा वणकारी हुई उहा ख़तमु करे छॾी, सावक असां वटि ख़तमु थी वई, असांजा ग्रीन स्पेसिस ख़तमु थी विया, असां पंहिंजो पेरनि ते पाण कुहाड़ी रही आहियां। त उन हवाले सां असांखे ॾिसणो पवंदो त जेको बि असांजो डेवलपमेंट जो मॉडल आहे उनखे सीरियसली रिविज़िट करणो पवंदो ऐं मां सम्झां मुल्क में क्लाइमेट एमरजेंसी नाफ़िज़ करण जी ज़रूरत आहे ऐं हंगामी बुनियादुनि ते असांखे पंहिंजी जेका डेवलपमेंट मॉडल आहे उनखे ॿीहर नज़रसानी करणी पवंदी ऐं इनखे क्लाइमेट रेज़िडेंट ऐं जेको एनवायरमेंट फ्रेंडली करणो पवंदो, माहौल दोस्त करणो पवंदो। बिल्कुलु 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 सही पिया चओ, अव्हां बिल्कुलु सही पिया चओ नासिर साहिबु, इहे त असांखे सभु एफर्ट्स करणा आहिनि। भला नासिर साहिबु, हीउ जेको कुझु असां सां थिए पियो, मिसाल अॼु कराची में क़यामत ख़ेज़ गर्मी हुई, इहो असांजे अमालनि जे अमाल मतिलबु त नॉट अ रिलीजियस, बट मां इहो पियो चवां त असांजे जेको अव्हां बि ॻाल्हि पियो कई त जेको असांजो लिविंग स्टाइल आहे उनखे तब्दील करणो पवंदो ऐं असांजी हिकु कंस्ट्रक्शन आहे उनखे ॿीहर रिविज़िट करणो पवंदो। त इहो सिर्फ़ु असांजे करे थियो आहे या अव्हां सम्झो पिया त न बाक़ी दुनिया बि असां सां इन हवाले सां वेधनि कयूं आहिनि, बाक़ी दुनिया जा असर बि असां ते पवनि था पिया, असांजो शायदि पंहिंजो इन में कंट्रीब्यूट आहे कंहिं हद ताईं सुठो आहे, पर असांजो एॾो न आहे जहिड़ो बाक़ी दुनिया जो बि आहे? जी, मां इहो थो चार्ज कयां त धरती ज़ारा हिकिड़ी आहे, प्लेनेट जेको आहे सो ॿियो को आहे कोन ऐं इन धरतीअ खे असांखे इंसान ज़ात जे या जेके बि जानदार आहिनि उन में रुगो इंसान न पर जेके ॿिया हैवानात आहिनि, झंगली जीवत आहे, पखी पखण, उहे बि हिन गर्मीअ मां मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त उन में बि जीअं हिते कराचीअ में जेको आहे सो काफ़ी जेको चौपायो माल आहे या लाइव स्टॉक आहे, मेयूं आहिनि, उन्हनि जी बि रिपोर्ट अचे पई त उन्हनि में बि कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। त उन हवाले सां असांखे ॾिसणो पवंदो त धरतीअ जे कंहिं बि कुंड में जेकॾहिं का गड़बड़ थिए थी त उनजो इम्पैक्ट सॼी दुनिया ते पए थो। त इन में कोई शक न आहे त असांजो ग्रीन हाउस गैसिस में कंट्रीब्यूशन घटि आहे, पर जीअं मूं चयो त करे हिकिड़ा था ऐं लोड़े ॿियो थो, तंहिंजे करे असांखे पंहिंजो ॿियनि दुनिया खे जेको कमु करिणो आहे उन ते बि कमु करणो पवंदो। जेका ॻाल्हि थिए थी क्लाइमेट चेंज में त एडाप्टेशन ऐं मिटिगेशन, त ग्रीन हाउस अखराज गैस जो अखराज घटाइणो पवंदो तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे ऐं असांखे वरी पंहिंजो पाण खे हम आहंग करणो पवंदो हिन नई हक़ीक़त सां।
छाकाणि क्लाइमेट चेंज हिन सदीअ जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे ऐं उनखे असांखे कीअं रहणो आहे, उन में असांखे पंहिंजी ज़रात, पंहिंजे माण्हुनि जो गुज़र सफ़र, पंहिंजो इकोनॉमी, लाइफ स्टाइल, इहे सभु शयूं असांखे नज़र में रखणियूं पवंदियूं। ऐं उन में जेको असांजो कंज़म्पशन पैटर्न आहे, जेको कंज़्यूमर कल्चर असां वटि वधियो आहे, इहो बि हिकिड़ो सबबु आहे त असां जेको आहे सो क्लाइमेट चेंज में कंट्रीब्यूट कयूं था। जेको इंटेंसिव असां यूज़ कयूं पिया रिसोर्सिस जो, वसीलनि जो जेको बेदरे इस्तेमालु कयूं पिया, उन में असां वटि जेके नेचुरल रिसोर्सिस आहिनि पर उन्हनि खे असां तबाह करे या डेवलपमेंट अचीव कयूं पिया, त उनखे असां जेसीं ताईं असां फितरत खे, नेचर खे, इकोलॉजी खे रिस्पेक्ट न ॾींदासीं, उनखे प्रायोरिटी न ॾींदासीं, तेसीं ताईं इहो असांखे हिनजी क़ीमत अदा करणी पवंदी। त इन करे असांखे जेको नेचर आहे, फितरत आहे, उनखे सर फ़हरिस्त रखणो पवंदो। जी नासिर साहब, बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा नासिर साहब, हाणे अव्हां जी ॻाल्हि कई अथव, धरती त सभिनी जी हिकिड़ी आहे, जेकॾहिं धरती न रहंदी त बाक़ी सवाल त ॿिया बाद जा थींदा। पहिरियां त हिन धरती खे महफ़ूज़ करिणो आहे, इनजी हिफ़ाज़त करणी आहे, तेसि ताईं वञी ज़िंदगी महफ़ूज़ रहंदी। त हीउ जेको कमु आहे, मिसाल माहौलियाती तब्दीलियुनि जो जेको सुवालु आहे, उहो आवाम सां गॾोगॾु हुकूमत जो उन में वाज़े, हुकूमत जूं पॉलिसीज़ इन जे वाज़े असर अंदाज़ थींदियूं। अव्हां जी नज़र आहे न सिर्फ़ु पाकिस्तान जी हुकूमत जी पॉलिसीज़ ते, बाक़ी दुनिया जा जेके वॾा फॉर्म्स आहिनि उन में ते बि अव्हांखे लॻे थो पियो त दुनिया जेॾो वॾो चैलेंज आहे, दुनिया बि इन खे एॾे वॾे सीरियस चैलेंज खे एॾे वॾे संजीदा अंदाज़ सां इन खे डील करे पई? दुनिया ॾिसो, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे चवंदा त जेके फासिल फ्यूल्स आहिनि उन्हनि जो जेको इस्तेमालु आहे उहो घटाइणो पवंदो, ऐं उनजे लाइ अक़वाम मुतहिदा जे प्लेटफॉर्म ते केतिरा ई क्लाइमेट चेंज जे हवाले सां मुआहिदा आहिनि, एग्रीमेंट्स आहिनि, जंहिंमें ख़ासि करे पेरिस एग्रीमेंट आहे, उनजो बि असां पाकिस्तान बि उनजो हिसो आहे। त उनजे तहत असांखे हाणे उहो चवंदा त ग्रीन हाउस गैसेस जो अख़राज घटाए नेट ज़ीरो इमिशन ते आणियो। नेट ज़ीरो इमिशन माना उनखे उस ताईं पहुचण में असांखे तमामु घणो कमु करणो पवंदो, छाकाणि त हिकिड़ो त असां इन फासिल फ्यूल खे इस्तेमालु कंदे जेके तवानाई जा वसीला मां ॿुधाया, तेल, गैस ऐं कोयलो, इनखे इस्तेमालु करे ई दुनिया तरक़ी कई आहे। ऐं हाणे वरी उन्हनि जी असां ॻाल्हि पिया कयूं त इनखे असां इन मां हथु कढूं ऐं जेके माहौल दोस्त तवानाई जा वसीला आहिनि, जीअं सोलर आहे, जीअं विंड आहे, इन्हनि जे तरफ़ अचिणो पवंदो, त जेके जिन मां ग्रीन हाउस गैसिस जो अख़राज नथो थिए ऐं उहे उन माहौल खे बि जे लाइ हानिकार न आहिनि, ऐं उहे माहौल दोस्त तवानाई जा वसीला आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां असांजो जेको पंहिंजो कंज़म्पशन पैटर्न आहे, जेको वसीलनि जो इस्तेमालु आहे, उनखे असांखे पाइदार तरीक़े सां करणो पवंदो, त जीअं घटि में घटि माहौल जो, एनवायरमेंट जो नुक़सानु थिए। नासिर पवार साहब, अव्हां सां गॾु ई रहिजो। असांखे यासिर दरिया साहब बि जॉइन कयो आहे। मां यासिर दरिया साहब खां उनजो मौक़ो वठी वरी ॿीहर अव्हां वटि ज़रूरु ईंदुसि। यासिर साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। यासिर साहब, मेरी आवाज़ आप तक आ रही है? आप मुझे सुन पा रहे हैं? जी आ रही है आपकी आवाज़। अच्छा यासिर साहब, अब कराची में तो जो गर्मी है वो यकीनन आपने भी खुद भी महसूस की होगी, कैसे देख रहे हैं? क्या पहले कभी इस तरह की गर्मी आपको पहले कभी कराची में गुजरी हो कि 39 डिग्री हो और 50 महसूस किया जा रहा हो, सांस ना ली जा रही हो? नहीं, मेरे एक्सपीरियंस में बिल्कुल ऐसा नहीं है कि इतनी ज़्यादा हीट और मुस्तकिल रहे, और यानी नीचे कम ना हो रहा और बीच में टेम्परेचर इतना ज़्यादा मुतवातिर दिनों में गर्मी जो है मैंने नहीं देखी हो। तो फिर हल क्या है? क्या हमने इस तरह से गुजारना है, या फिर आप समझ रहे हैं कि नहीं, अब टाइम आ गया है कि एफर्ट्स भी लेने हैं? देखिए, जब हम क्लाइमेट चेंज की बात करते हैं तो उसके अंदर सिर्फ बारिशों और फ्लड की बात नहीं होती, उसकी दूसरी साइड जो है वो ये गर्मी और हिद्दत की है। यानी कि शिद्दत जो है वो हमारे मौसमों में बढ़ती जा रही है। यानी कि जो नॉर्मल हमारा होता था मौसम जो है वो जगह से हट रहे हैं, और ये इसमें दीगर फिनोमेना भी शामिल हैं। यानी कि इसमें एल नीनो और लानीना के जो हैं असरात वो भी आते हैं। सो हमें इन चीज़ों से एडजस्ट करना है। ये इतने बड़े स्केल के फिनोमेना हैं कि इसके बारे में ना तो मुल्क कुछ कर सकता है, ना कोई साइंटिस्ट कुछ कर सकता है, कोई इसके खिलाफ अब लड़ नहीं सकता, क्योंकि ये ग्लोबल वार्मिंग से पैदा हुई हुई चीज़ है और ये ग्लोबल स्केल की है। सिर्फ हम ये कर सकते हैं कि इससे बचाव कर सकते हैं, अपने शहरों को ठंडा कर सकते हैं,
अपने वासियों को, शहर के और देहातों के, उनको वो सहूलियात फराहम कर सकते हैं, वो इंफॉर्मेशन फराहम कर सकते हैं कि लोग अपना बचाव कर सकें। तो फिर अब जैसे आप बात कर रहे हैं यासिर साहब, आप नहीं समझते कि हमारा लिविंग स्टाइल अब इस हद तक तब्दील हो चुका है कि हमसे तो 2 मिनट की गर्मी भी बर्दाश्त नहीं हो रही, ताकि ये 2 मिनट की इन माना में नहीं है, ये 2 मिनट बहुत ज़्यादा होते हैं जो आजकल की जो गर्मी है। लेकिन ये मुमकिन है कि इस जो अब तक डैमेज हो चुका है उसको कवर किया जा सकता है? देखिए, अब वो सिचुएशन है जो कि आप कह लें कि आखिरी सिचुएशन जिसे हम कहते हैं जी कि अब इसका यानी तदाबुर तो नहीं कर सकते हम, सिर्फ बचाव कर सकते हैं। तो और वो बचाव के तरीके जो है ना कुछ इस तरह से हैं कि अब आपने देखा होगा कि जैसे कि मिडिल ईस्ट में क्या होता है कि दोपहर में जो सख्त गर्मी का टाइम होता है लोग गायब हो जाते हैं, उस वक्त में काम भी रुक जाता है। सो ठंडे वक्तों में काम किया जाता है और बीच में जो गर्म वक्त होता है दिन का, उसमें आप गायब हो जाएं, मतलब आप जेर जमीन चले जाएं या आप छुप जाएं कहीं जाके ठंडी जगह ढूंढ के, और फिर आप शाम में दोबारा से निकलते हैं 4-5 बजे, एकदम से जो है वो सड़कों पे और काम की जगहों पे दोबारा से आमद और रफ्त शुरू हो जाती है और फिर आप ठंडे वक्त में काम करते हैं। सो एक तो ये इस तरह का एडजस्टमेंट पॉसिबल है जो कि अभी तक नहीं है हमारे यहाँ। जो है हमने देखा है कि मजदूर भी 50 डिग्री में काम कर रहे हैं और देख के हमें हैरत होती है कि क्या है। और अब हम देख रहे हैं कि अमवात की लाइन लग गई है। कराची में 300 अमवात की खबर आ रही है। दिल्ली में तकरीबन इंडिया में भी 300 पिछले 1-2 महीने में अमवात हो चुकी हैं। तो ये वो है कि इस शिद्दत से अभी हम एडजस्ट नहीं किया है और गवर्नमेंट को चाहिए और दीगर इदारों को चाहिए कि ये इस किस्म की इंफॉर्मेशन और फिर बचाव, यानी बचाव का मतलब ये है कि लोग समझ रहे हैं कि बुखार हो गया है या कोई और इन्फेक्शन हो गया है, नहीं, ये सीधा सीधा आपको फौरन अपने जिस्म को ठंडा करना है, खास तौर पे अपने सर को और जहन को, दिमाग को, क्योंकि वो इस सबसे पहले इसकी यानी आपके बॉडी टेम्परेचर के बढ़ने की वजह से उसको परमानेंट नुकसान हो जाएगा। ठीक है यासिर साहब, आप हमारे साथ ही रहिए। आपने जो बात की कि 300 लाशों की इतलात आ रही है, तो हमारे रिपोर्टर इस वक्त मौजूद हैं शायद मीरानी साहब, हम उनसे ज़रा इस हवाले से उसकी तस्दीक कराते हैं कि किन किन इदारों ने इस हवाले से तस्दीक की है और क्या ये जितनी भी अमवात हुई है क्या ये फ़कत हीट वेव के लिए हुई है, हीट वेव के सबब के हवाले से हुई है या कोई और असबाब भी हैं इसके। शायद मीरानी साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। जी असन मेहरबानी। अच्छा, शायद हाणे इहो ॿुधाइजो त ही जेका ख़बर अचे पई त टिनियनि में 300 खां वधीक लाश आया आहिनि कराची जे सर्द खाननि में, छा हिन जी तस्दीक थी चुकी आहे त वाकई इहो नंबर आहे ऐं इहे सभु गर्मी जे करे फौत थिया आहिनि या के ॿिया सबब आहिनि? जी बिल्कुल असद जेकी अॼु वारी जेका सूरत हाल हुई अस्पतालनि में जेके हीट वेव वारा जेके वार्ड क़ाइमु थियल आहिनि उन्हनि जी सूरत हाल जोकी जगह तव्हांखे मां ॿुधायां त कराची जेका सिंध जी ॿियो नंबर सभ खां वॾी अस्पताल आहे, सिविल अस्पताल, रुगो हुन में जेको आहे 150 खां वधीक मरीज़ जेके आहिनि उहे आंदा विया आहिनि, जॾहिं त जना अस्पताल में 22 खां वधीक मरीज़ जेके आहिनि उहे आंदा विया, जॾहिं त सिविल अस्पताल जी इंतज़ामिया चवणु आहे त सिर्फ़ु अॼोके ॾींहं ते 11 माण्हू जेके आहिनि उहे मुर्दा हालत में सिविल अस्पताल में आंदा विया आहिनि, जॾहिं त हीट स्ट्रोक सबबु जेको आहे 8 माण्हुनि जी जेका आहे फौतगी जी बाक़ायदा तौर ते सिविल अस्पताल जी इंतज़ामिया पारां तस्दीक कई वई। पर मजबूरी जेको अॼोको फिगर जेको उन्हनि अस्पताल इंतज़ामिया ॾिनो आहे त हुन में 11 माण्हू जेके आहिनि उहे मुर्दा हालत में अस्पताल अंदरि आंदा विया आहिनि। जॾहिं त अॼोकी सूरत हाल जेका कराची जी जेका सभ खां वॾी अस्पताल आहे जना अस्पताल जेकी, उनजी तव्हांखे सूरत हाल ॿुधायां त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 माण्हू जेके आहिनि उहे अस्पताल में दाख़िल थिया आहिनि, जिन मां रुगो हिकु माण्हू जेको आहे उहो फौत ॼाणायो वियो आहे, जंहिंमें अस्पताल जी जेका इंचार्ज आहे एमरजेंसी वार्ड जी, उनजो चवणो त 22 जेके माण्हू हीट स्ट्रोक सबबु जना अस्पताल में दाख़िल थिया उन्हनि मां हिकिड़ो शख़्स जेको आहे उहो फौत थियो आहे, जंहिंजी इहा बि तस्दीक कई वई आहे त उहो गर्मी जी सट सां जेको आहे फौत थियो आहे। इहा मजबूरी जेको अंगखर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी ॿुधायो पियो वञे, उन अंगखर जेको आहे उनमें 150 खां वधीक जेके आहिनि माण्हू उहे मजबूरी तौर ते जेके आहिनि उहे फौत ॾेखारिया विया आहिनि, पर उन्हनि जी हिन वक़्त ताईं का तस्दीक जेकी आहे उहा इहा नथी सघी आहे त उहा गर्मी सबबु फौत थिया आहिनि या उन्हनि सां के ॿिया मसइला हुआ। पर गर्मी जे करे माण्हू मुतासिर त तमामु घणा थिया आहिनि, छाकाणि त सिर्फ़ु जेकॾहिं
नशे जे आदि माण्हुनि जी फौतियन जो अंग खर तव्हांखे ॿुधायां त उहे 17 माण्हू जेके आहिनि अहिड़ा आहिनि जेके गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान कराची जी मुख़्तलिफ़ अस्पतालनि में जिना अस्पताल आबाद शहीद आहिनि। अरे शायद इहो ॿुधाइजो त हीअ अव्हां बि ॻाल्हि कयो पिया त सर्दखाने मिसाल जेके फलाही तंज़ीमूं आहिनि उन्हनि इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त 300 लाश उन्हनि वटि आया आहिनि। हाणे इहो ॾिसणो आहे त उहो हीटवेव जे करे फौत थिया आहिनि या ॿिया सबब 300 लाश उन्हनि जे सर्दखाननि में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां आया। हाँ जी बिल्कुलु मुंहिंजी अॼु फैसल ईदी सां ॻाल्हि ॿोल थी हुई। उन जो चवणु हुयो त हिते लाश जेके तादाद जेको मीडिया ते ॿुधायो पियो वञे एतिरा लाश त हिते जेके ख़ासि तौर ते समाजी तंज़ीमनि जा जेके सर्दखाना आहिनि उते आया आहिनि पर उन्हनि जी फैसल ईदी मूजिबि त हू इन ॻाल्हि जी तस्दीक नथा करे सघनि त इहे गर्मी सबबु या कंहिं ॿी बीमारी सबबु या ॿियनि जेको आहे उहो सबबनि जे करे उन्हनि जो मौत थियो आहे। पर इन्हनि जो चवणो त इहो जेको तादाद मीडिया ते रिपोर्ट थिए पियो 300 खां वधीक एतिरो तादाद जेको आहे न सिर्फ़ु ईदी ऐं ॿियूं जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे सर्दखाननि में पर सिविल अस्पताल ऐं कराची जी जिना अस्पताल समेत ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि या सर्दखाना जेके आहिनि उते एतिरो तादाद जेको आहे गुज़िरियल 3 ॾींहंनि दौरान जेको आहे उन फौतियुनि जो उहो आंदो वियो आहे। जी वॾी महिरबानी शायद अव्हां रिपोर्ट करे रहिया या अव्हां चवणु आहे त इन ॻाल्हि जी तस्दीक थी आहे त 300 खां वधीक लाश सर्दखाननि में आया आहिनि। हाणे इन ॻाल्हि जी बाक़ी तस्दीक थियणी आहे त इहो सभु हीट वेव जे करे थिया आहिनि। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया। मोहम्मद तौहीद साहब बि असांखे जॉइन कयो आहे, पाण अर्बन प्लानर आहिनि, अर्बन रिसोर्स सेंटर से संदन ताल्लुक़ है। तौहीद साहब प्रोग्राम में खुश आमदीद। तौहीद साहब अब आपने बड़ा तफसीली सुना कि 300 अमवात हो चुकी हैं। अब ये तस्दीक करना अलग बात है कि वो हीट वेव में हुई हैं या कोई और असबाब हैं, लेकिन कराची के सर्द खानों में इस वक्त 300 लाश जो है वो मौजूद पड़ी हुई हैं जो तीन दिनों में हुई हैं। कैसे देख रहे हैं आप कि ये तमाम, अब हमने क्या करना है? क्या हमने अपने लाइफ स्टाइल को चेंज करना है? हमने कुछ सीरियस एक्ट भी लेने हैं या फिर ये सिलसिला जीओ का तो ही चलता रहेगा? देखिए, पहली बुनियादी चीज तो ये है कि जब हमें ये मालूम है कि इस वक्त जो है वो हम इंतहाई खतरनाक हद तक जो है दर्जा हरारत पर पहुंच चुके हैं, और दूसरी चीज ये कि जो हमारे पास महकमा मौसमियात है उसने ये रिपोर्ट किया कि जी हीट वेव होगी, जो कि जिसका इस वक्त कराची के अवाम सामना कर रहे हैं। तो पहला बुनियादी सवाल तो ये है कि हम इंसानी हुकूक की बात करते हैं, हम माहौलियाती इंसाफ की बात करते हैं। हम जब पाकिस्तान के आइन को देखते हैं तो उसमें आर्टिकल 9 है जो कि राइट टू लाइफ की बात करता है, आर्टिकल 11 है जो राइट टू डिग्निटी की बात करता है। अगर हम सबको मजमूई तौर पर देखें तो इन तमाम कवानीन और कॉन्स्टिट्यूशन के आर्टिकल होने के बावजूद इस शदीद गर्मी के माहौल में जब लोड शेडिंग है और मुख्तलिफ तरह के सिनेरियोज जो है वो डेवलप हुए हुए हैं, तो लोड शेडिंग का सवाल कैसे पैदा होता है? क्या हमने माहौलियाती इंसाफ के कवानीन नहीं पढ़े? क्या हमने जो है इंसानी हुकूक के कवानीन नहीं पढ़े? क्या हमने जो है वो अपने ही पाकिस्तान के आइन को जो है वो एक जानिब डाल दिया जो कि राइट टू डिग्निटी और राइट टू लाइफ की बात करता है? जैसे आपने कहा और मैंने भी सुना कि जी फैसल अली साहब ने बताया कि 300 लोग जो है वो मैयतें लाई गई हैं। अब वो एक अलहदा चीज़ है कि उसमें से चले 50% वो थे जो कि किसी हीट वेव या शदीद गर्मी का शिकार होकर या उनकी जो क्रोनिक डिजीज थी वो एक्सेसरबेट हो गई। तो ये बिल्कुल ये तमाम चीज़ें एग्जिस्ट करती हैं, लेकिन सवाल ये है कि हम दो चीज़ों से इस मामले को काफ़ी हद तक हल कर सकते हैं। नंबर 1 मुस्तकिल पानी की फराहमी, नंबर 2 मुस्तकिल बिजली की फराहमी। लेकिन हम ये देख रहे हैं कि शहर कराची में ना मुस्तकिल पानी की फराहमी मुमकिन हो पा रही है, ना मुस्तकिल जो है वो बिजली की फराहमी मुमकिन हो पा रही है। बिजली की फराहमी की सूरत हाल ये है कि जो कम्युनिटीज़ हैं वो 14 घंटे 12 घंटे लोड शेडिंग 24 घंटे में से बर्दाश्त करने पर मजबूर हैं। तो जाहिर सी बात है फिर वो लोग जो कि वनरेबल कम्युनिटीज़ हैं, जो लो इनकम ग्रुप हैं, जो कि कोई अल्टरनेट नहीं अफोर्ड कर सकते, जाहिर सी बात है कि उनके लिए ये मसाइल शदीद हद तक खतरनाक हैं और जो कि लेके जाते हैं मुख्तलिफ तरह की कैजुअलिटीज की तरफ। इसी तरह पानी का मामला है कि जो कराची वाटर सीवरेज कॉरपोरेशन है, क्या वो इस मखसूस वक्त में, उनके चैलेंजेस हैं बिल्कुल, वो भी चैलेंजेस अपनी जगह मौजूद हैं, लेकिन क्या इस मखसूस वक्त में जबकि हम कहते हैं इमरजेंसी है और हीट वेव अलर्ट है, क्या इस दौरान में पानी की मुसलसल फराहमी को यकीनी नहीं बना सकते? तीसरी चीज जो इसमें हम शामिल कर सकते हैं वो ये कि जो प्लांटेशन होती रही हैं उसको मॉनिटर नहीं किया जाता, जिसकी वजह से प्लांटेशन तो हो जाती हैं लेकिन वो मुकम्मल दरख्त पहुंचने की हद तक नहीं हो पा रही कि वो दरख्त बन सके। तो ये 3 बुनियादी चीजें हैं जो मैं चाहता हूं जिस पर अगर तवज्जो दी जाए, चाहे वो हमारे पॉलिसी मेकर हो, इंस्टीट्यूशंस हो, दीगर इदारे हो,
आप चाहें वो जो है वो पीडीएमई की बात करें, आप जो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट अथॉरिटी की बात करें, तमाम लोग अगर इसको फोकस करें इन तमाम 2-3 नुकात को, तो हम शायद जो है वो इससे बेहतर अंदाज में डील कर सकते हैं। तोहीद साहब आप हमारे साथ ही रहिए, यासिर दरिया साहब भी हमारे साथ है। यासिर साहब, अब जो बात तोहीद साहब कह रहे हैं कि हमें प्लांटेशन करनी चाहिए, बिल्कुल करनी चाहिए, लेकिन क्या आप समझ रहे हैं कि इस तमाम तर मामले का हल फ़कत प्लांटेशन है? नहीं, ऐसा नहीं है। आप अगर किसी बड़े नीम के दरख्त के साए में गर्मी में पहुंचे हैं तो आपको फौरन महसूस होता है कि हाँ, यहाँ कई डिग्री का फर्क है। तो दरख्तों से फर्क तो पड़ता है। और फर्ज कीजिए एक सड़क है, उसमें कोई दरख्त नहीं है, और उससे आप कंपेयर करें ऐसी सड़क जिसके दोनों तरफ घने दरख्त लगे हुए हों, तो आपको साया मिल सकता है। आप चंद डिग्री कम में पैदल चल के उस पर जा सकते हैं। तो ये फर्क तो पड़ता है, लेकिन ये काफी नहीं है। ये तो सिर्फ हम ओपन की जगह की बात की ना, जो सड़क है खुला इलाका है। लेकिन अब आप बात करें उन मकानों की जो कि सिंगल स्टोरी हैं या ऊपर रहने वाले लोग हैं उसके अंदर, या कराची की आधी से ज्यादा आबादी जो है वो कच्ची आबादियों में रहती है, उनकी जो छतें और जो गर्म हो रही हैं और दीवारें जो गर्म हो रही हैं, तो वो दहकने लगती हैं शाम को, रात तक 12 बजे तक। सो जब दहकती हैं तो उसके अंदर का जो टेम्परेचर है वो वाकई 50 तक, मैंने अभी दोपहर में मैंने मेजर किया था, तो दोपहर में हमको अंदर का टेम्परेचर 50 मिल रहा था, और जबकि अंदर का टेम्परेचर यानी हीट इंडेक्स उसका 50 मिल रहा था और अंदर टेम्परेचर 35 था। सो बाहर का आप इमेजिन करें कि वो और भी ज्यादा उससे हीट इंडेक्स उसका हो जाता है, जिसका मतलब ये है कि इसमें मजीद लोग बीमार होंगे और इसमें बॉडी का डैमेज शुरू हो जाता है। और तौहीद साहब का अपना डिपार्टमेंट जो है उनकी रिसर्च इस पे है कि न सिर्फ ये कि ये दरख्तों वाली बात, बल्कि जो बिल्डिंग्स हैं जितनी जिसमें जहां लोग रहते हैं, जो मकान हैं, उनको भी नए तरीकों से उनको ठंडा करने की जरूरत है। यानी जिसको ये लोग कहते हैं कूलिंग इंफ्रास्ट्रक्चर, यानी उनको कूल करने की जरूरत है ट्रेडिशनल तरीकों से। ट्रेडिशनल तरीके क्या थे कि हवा का गुजर हो और सूरज की का जो रुख है उसके हिसाब से जो है ना वो मकान बनाए कि सर्दियों में गर्म रहे और गर्मियों में जो है वो ठंडा रहे। उतनी तपिश जो है वो डायरेक्ट जो है वो ना आए आपकी दीवार और छत के ऊपर। सो इस तरह की चीजें जो है ना वो एनर्जी एफिशिएंसी के जुमरे में भी आती हैं कि अंदर का जहाँ पे के इंसान है रहते हैं या काम करते हैं लोग, वो वाला एम्बिएंट टेम्परेचर अंदर का जो है वो नॉर्मल हदों में रहे। और अगर नहीं रहता तो फिर आप तो ये लाजमी हो जाएगा कि आप छुट्टी करें। सही है। अच्छा, तो अब अपना सॉरी मोहम्मद तोहीद साहब, अब ज़रा ये बताइएगा कि ये जो यासिर दरिया साहब ने बात की कि हमारा जो इंफ्रास्ट्रक्चर है या हमारी जो डेवलपमेंट है उसको भी हमें रिविजिट करना पड़ेगा, लेकिन आप समझ रहे हैं कि ये पूरा का पूरा इंफ्रास्ट्रक्चर क्या हमें दोबारा तब्दील करना पड़ेगा, या आप समझ रहे हैं कि नहीं कोई और गुंजाइश भी है, कोई थर्ड ऑप्शन भी है हमारे पास? देखिए, पूरा का पूरा कोई भी इंफ्रास्ट्रक्चर यकदम तब्दील करना तो मुमकिन ही नहीं है। और शहर इस वक्त जो है वो 30 मिलियन आबादी का शहर है और एक शदीद फैलाव है, गुंजानियत बहुत ज़्यादा है। और इस शहर में कमो बेश 70% आबादी जो है वो इनफॉर्मल सेटलमेंट में रहती है। ठीक है, तो उसको मुकम्मल तौर पर तब्दील करना मुमकिन नहीं, लेकिन जैसे यासिर ने कहा और हम इस प्रोजेक्ट पर काम भी कर रहे हैं कि मुख्तलिफ तरह की इंटरवेंशन है मुख्तलिफ तरह की आबादियों के हवाले से। जाहिर सी बात है, एक कच्ची आबादी में जहां पर टीन की छत है उनके लिए इंटरवेंशन डिफरेंट होगी एज कम्पेयर टू दोज आर लिविंग इन आरसीसी रूफटॉप। तो वो मुख्तलिफ तरह के पैटर्न है, लेकिन हमें देखना होगा। और कूलिंग इंफ्रास्ट्रक्चर और कूलिंग जो इक्विपमेंट है उस पे किसी तरह की सब्सिडरी हो और तरह के मामलात हो, हम इंडस्ट्री को एंगेज करें, मुख्तलिफ एनजीओज को एंगेज करें, ठीक है ना, तो फिर ये मामला हो सकता है। लेकिन फिर मैं आऊंगा कि बुनियादी चीज ये है, देखें कोई शख्स चले हम किसी एनजीओ से बात करते हैं और लोगों को जो है वो छोटे फैन जो है वो डिस्ट्रीब्यूट करवा देते हैं, लेकिन वो फैन को कनेक्ट किस तरह करेगा जब वो 14 घंटे की जो है लोड शेडिंग बर्दाश्त कर रहा है? सही, ठीक है ना। और इसी तरीके से मटीरियल के हवाले से भी मुख्तलिफ तरह के मटीरियल जो है वो इंडस्ट्री के साथ में कोलैबोरेट करके डिफाइन किए जा सकते हैं जो प्रो क्लाइमेट मटीरियल हो। क्योंकि अभी इस वक्त जो मटीरियल इस्तेमाल कर रहे हैं जिसको हम सीमेंट कहते हैं, कंक्रीट कहते हैं, वो तो
किसी तौर भी बेहतर नहीं है अभी इस वक्त जो दर्जा हरारत जहां तक पहुंच चुका है उस हवाले से। तो हमें थोड़ा सा मटेरियल का शिफ्ट भी देखना पड़ेगा, हमें दीगर चीजों का शिफ्ट भी देखना पड़ेगा, हमें कूल इंफ्रास्ट्रक्चर के तौर पर जो डिवाइसेस हैं, चाहे जी वो फैन से हम स्टार्ट करें, वो वहां से लेकर और दीगर जो कूलिंग इक्विपमेंट होते हैं वो। फिर सबसे बड़ी बात, हमें पूरे शहर में जो है, जब हम बात करते हैं ना कि जी हीट वेव कैंप लगा दें, हीट वेव कैंप लगाना मसले का हल नहीं है, हमें कूलिंग सेंटर्स बनाने पड़ेंगे। बिल्कुल सही, हमें बिल्कुल एक तो कूलिंग सेंटर्स बनाने पड़ेंगे। कूलिंग सेंटर में क्या होता है कि जी माइल्ड जो है वो एयर कंडीशन होता है, माइल्ड एयर कंडीशन होता है, दीगर हेल्थ की फैसिलिटीज होती हैं, ताकि वो लोग जो अगर किसी वजह से किसी हीट वेव का शिकार हो गए और उनकी तबीयत बिगड़ गई तो वो उनको कूलिंग सेंटर ले जाकर जो है वो थोड़ा सा ठीक है। बेहतर किया जा सके। ठीक है, इसके अलावा हॉस्पिटल्स में भी जो है जहां जहां पर इस तरह के इंतजाम किए जाए वहां पर इन तमाम चीजों को मद्देनजर रखा जाए जो कि इंटरनेशनल स्टैंडर्ड है। तो जिस हद तक हम कॉम्पीट कर सकते हैं, हमें पता है फाइनेंशियल लिमिटेशन है, हमें पता है कि इंस्टीट्यूशनल लिमिटेशन है, लेकिन बहरहाल कम्युनिटीज को इस तरह छोड़ा नहीं जाता जिस तरह आज ये सूरत हाल है कि ये इस शहर की जो आबादी में रहने वाले लोग हैं, जो कम्युनिटीज हैं, उनको कोई पूछने वाला नजर नहीं आता। यासिर दरिया साहब, बिल्कुल आखिरी मिनट है, सजेशंस क्या हैं फौरी तौर? जी देखिए, इसमें सबसे पहले तशखीस बहुत ही ज़रूरी है, डायग्नोसिस कि अगर गर्मी पड़ रही है तो आप सबसे पहले ये देखें कि उसके बॉडी टेम्परेचर अगर ज़्यादा है, तो इसका ये मतलब नहीं है कि बुखार है या इन्फेक्शन से हो रहा है। वो आप फौरन जो है बल्कि यानी अगर आप अस्पताल में जाएंगे वो आपको फौरन ठंडे पानी के टब के अंदर डाल देंगे वो, ताकि सबसे पहले आपका टेम्परेचर कम किया जाए। अगर आप घर पे हैं या कहीं यानी कि घर पे आते हैं और आपको वहम हो रहा है कि जैसे तबीयत खराब हो रही है, तो उसका इलाज ये है कि आप फौरन नहाएं और गीली तौलिया सर पे रख के और पंखा चला के लेट जाएं। यानी ये आप किसी और को भी या कोई और घर में आता है फिर तो ये, क्योंकि सबसे पहले आपका जो दिमाग है वो अफेक्ट होगा, उससे फालिज और तरह तरह की परमानेंट डैमेज आपकी बॉडी आपके दिमाग को हो सकता है। सो ये आइडेंटिफाई करना कि अभी सबसे पहली इमरजेंसी की तदबीर क्या है वो यही है। बहुत शुक्रिया यासिर दरिया साहब, मोहम्मद तौहीद साहब, शाहिद मीरानी साहब, नासिर अमर साहब, वहाँ चौनी मेहमान जी वरी मेहरबानी प्रोग्राम जो पिलानी तो पहुँचो। असद मुमताज़ रखने इजाज़त, सदाईं गॾु।